मालिक चाय पिए नहीं? दो तीन बिस्मिल्लाह छा पिए नहीं? सही इहो ॿुधायो त हे खिलियो छो ज़फ़र खिलियो छो इन ॻाल्हि ते? छा पियंदो चयोसि साईं मां को ग़लति चयो? न तव्हां चयो बाबा मां साईं बोतल पीअंदे साईं जॾहिं पीअंदासीं ओॾी महिल पुछंदा अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असां पंहिंजो ब्लॉग जेको आहे लेट स्टार्ट कयो आहे। थोरा ज़रूरी घर जा कम हुआ, उहे मसइला हल कयासीं ऐं हींअर अचे शोरूम ते पहुतऊं ऐं हींअर टाइम जेको थियो आहे, टाइम अचे थियो आहे 4:58 ऐं पहिरियों ॾिसूं था त अॼु असांजे शोरूम ते केरु थो अचे, असां हुनखे रिकॉर्ड कंदासीं। ठीकु आहे दोस्तों, ज़फ़र जिसकाणी खिट अची वियो आहे, ॾाढी वाड़ी बदल अथसि, हाल हे अथसि, फ़क़ीर माण्हू आहे। अॼु नंढड़ो हिकिड़ो ॿार आयो आहे, माशाल्लाह तमाम प्यारो ॿार है। ऐं इसका नाम क्या है मुन्नी? सैफुल्ला मुक़द्दर का सिकंदर। अच्छा पहिरियां मां हिनखे सम्झो पियो त हीअ छोकिरी आहे, पर हीअ छोकिरी न आहे। भाई अंग्रेज लोगों को माशाल्लाह ये चाय पी मैं समझ गया। चाय पी माशाल्लाह अंग्रेज चाय तो पिए माशाल्लाह यार, नजर न लगे मथे हथ रखे सिक्की ऊपर करे मथे हथ रख इसे को हाण को तो करे पेरी में कहीं फिर ऊपर माशाल्लाह। अचे नंढड़ा चाय पियो पियो चाय नहीं पी रहा न तो पिए। चलो बेटा माशाल्लाह तमाम तो पे जो लिखा दिनो खैरात लिखा खैरात कलंदर पूछो दी मां न तो दिखा रहा खैरात खैरात ना लिखा न तो दिखा रहा, मां हे तो दिखा रहा है। ओ गोगलू हां माशाल्लाह। ये इसको ये पकड़ो, ठीक है मम्मा को लो। इमी टाइटल कट मुझे लेना जल्दी। हां ये देखो, देखो ठीक है, ओके थैंक यू ओके बेटा जाओ खुश रहो दोस्तों। ज़फ़र जिसकाणी चाय पीती आहे, आए मंझंदि जी रखियल चाय पीतई। नसीब जी ॻाल्हि आहे, मूंखे चई चांहि पीआर, होटल वारो ॾेई त वियो, पर मूंखे सॾे चई हिन भाऊअ मूंखे सॾे चयो यार चांहि रखियल आहे, को मसलो त न आहे। मां जो असां रखियल पीअंदा आहियूं तो मां यही उम्मीद है। इलाही असल में हिकिड़ी शइ ॾिठी तो इमी हां नंढड़े में कोशिशि कॾी माशाल्लाह है न। ऐं हुयो माना गरीब घराणे मां वीचारो, पर माशाल्लाह अंग्रेज लोग पियो, अल्लाह नज़र न लॻेसि, अल्लाह पाक नज़र बद खां बचाएसि। तमाम प्यारियूं अखियूं हुन जूं, पर पहिरियां मां हुनखे सम्झो पियो त हीअ का छोकिरी आहे। अल्लाह पाक नज़र बद खां तोखे बचाए। तोखे छो, तोखे केरु नज़र हण थोड़े, तुंहिंजा जेके बूटा हुआ न बूटा अल्लाह पाक तोखे बूटनि जे हेठां वरी नंढड़ा फसल ॾींदो इंशाअल्लाह। दुआ आहे अल्लाह पाक तोखे नंढड़ी हाणे औलाद नंढड़ी ॾेई या नंढड़ो ॾेई। आउं इहो चवंदो त इमरान भाई त अल्लाह पाक जेको बि ॾे पर खैरियत सां ॾे, छो त इंसान ख़्वाहिशूं त हज़ार रखे थो, पर मां इहो थो चाहियां त खैरियत सां ॾे, जंहिंमें मुंहिंजी वाइफ माशाल्लाह ठीकु हुजे ऐं मुंहिंजो औलाद बि ठीकु हुजे ऐं बसि सभु खैरियत सां थी वञे। हाणे जेको ॾे उहा मुंहिंजे रब जी मर्ज़ी, मूंखे हाणे का ख़्वाहिश न रही आहे, बसि अल्लाह जी रज़ा में मां राज़ी आहियां। यार हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, जी पाण ॿई वेठा आहियूं, अल्लाह पाक इहे ॾींहुं असांखे ॾेखारींदो जो तुंहिंजे हथ में नंढड़ो हूंदो, नंढड़ी या नंढड़ो जेको बि हूंदो, उहो हिकिड़े ॾींहुं तूं हिते खणी ईंदे, पोइ इंशाअल्लाह जेको असांजे हिसाब सां थींदो असां उहो कंदासीं। ठीकु आहे, हाणे इहा उमेद ते आहे, तेसि ताईं जेकॾहिं ज़िंदगी रही त इंशाअल्लाह। मां इहो चवंदो त इहा सभिनि दोस्तनि जी मोहबत ऐं कुर्ब लख थोरा आहे। काफ़ी ज़िंदगी में अहिड़ा मरहला आया जंहिंमें मूंखे काफ़ी झटका लॻा, पर अल्लाह साईं जो करम आहे, अल्लाह साईं तमामु वॾो रहम कयो मूं ते ऐं मां वरी पंहिंजे पेरनि ते बीह रहियो ऐं मुंहिंजे हिन दोस्तनि जी महिरबानी आहे जंहिं मुंहिंजो तमामु घणो मुंहिंजो साथ ॾिनो ऐं मूंखे इहो ई चयो त ज़फ़र मंज़िल अञा अॻियां आहे, या मंज़िल न आहे। बिल्कुलु जॾहिं इमरान भाई तव्हांजा पंहिंजा लफ़्ज़ आहिनि, जेको थींदो आहे अल्लाह साईं कंदो आहे ऐं हुन में बहितरी हूंदी आहे। बहितर ऐं मां इहो चाहंदो त अल्लाह साईं हुननि खे बि ख़ुशि रखे, परवरदिगार हुननि खे बि शल को कोसो वाह न लॻे, हमेशह ईअं ख़ुशि रहनि, आबाद रहनि। जोड़ा भले नसीब अल्लाह ठाहींदो आहे, पर इंसान टोड़े छॾींदो आहे, वरी शायदि जोड़ो किथे ॿी जॻह ते लिखियलु हुजे, बिल्कुलु आबाद रहे। मुंहिंजूं हुनखे हमेशह अल्लाह दुआऊं आहिनि, मां कॾहिं पंहिंजे दिलि सां हुन कॾहिं बदुआ न आहे ॾिनी। बाबा तूं दिलि जो वॾो आहीं, इन करे तूं हो मुख्तार शीदी जो गानो यादि थो मूंखे अचे, धक बर्दाश्त करे वई चोटी वई अथई। असल में हिकिड़ो गेटअप रखियो अथमि, इंशाअल्लाह अनकरीब तव्हांखे ख़बर पवंदी। प्रोजेक्ट पियो कयां इमरान भाई, ऐं मां तव्हांखे उहो सरप्राइज़ ॾींदुसि। सफ़ा मुंहिंजी अखियुनि में लाइट वई अथई राति ऊंधे बि तेर भाऊ, ऊंधे में नज़र ई न पियो अचे, बीठल आहे, मच्छर पिया नज़र अचनि, ऐसे मच्छर तूं नज़र न लाइ पियो अचे, तो लाइट आहे पुट। आई लाइक पुछां, मतिलबु मां सम्झां थो आसमान वग़ैरह तमामु ब्लू न, ब्लू न,
हे न मोबाइल में जेको कलर आसमान जो आहे उहो ई ईंदो। नेचुरल आहे माशाल्लाह तव्हांजी रिकॉर्डिंग नेचुरल हूंदी। अच्छा इमरान भाई मां तव्हांजी हिकिड़ी मूवी ॾिठी तमामु सो ब्यूटीफुल उनजी पिक्चराइज़ हुई धोको। हाँ धोको मां इहो चवंदो त व्यूअर नट बोल्ट ते इमरान भाई हिकिड़ी शॉर्ट मूवी ठाही आहे जंहिंजो नालो आहे धोको। तव्हां यकीन कयो मां तमामु घटि मूवी ॾिसंदो आहियां पर इमरान भाई जी मूवी मूंखे इहो फील न थियो त इमरान भाई ठाही आहे। मूंखे इहा मूवी मतिलबु हिकिड़ी इंडियन स्टाइल में लॻी। दोस्तों मां इहो ॿुधाईंदो रहां त इन मूवी जो कैमरामैन पाण डायरेक्टर मां पाण ऐं वॾी ॻाल्हि ॿुधायांव त मां इनखे मोबाइल ते रिकॉर्ड कयो आहे, एडिट बि पाण कयो आहे, म्यूज़िक पाण कई आहे ऐं इन ई मूवी जा हेठों जेके कमेंट आहिनि ॾाढा भला आया आहिनि ऐं प्रोफेशनल माण्हू जा इन ते कमेंट आया आहिनि त यार कमाल जी मूवी आहे। भाई तव्हां मोबाइल ते पिक्चराइज़ कई आहे पर नो डाउट केरु नथो साबित करे सघे त हीअ मोबाइल जी पिक्चराइज़ आहे। हा ऐं मज़े जी ॻाल्हि ॿुधाए इमरान भाई तव्हांजे हथ जो जेको बैलेंस आहे न इहो कमाल जो आहे ऐं इहो ट्राइपॉड ते बि लॻी सिधी हथ ते मां सम्झी तव्हांजो हथ जो बैलेंस आहे इहो ऐं इहो बैलेंस बरक़रार रखण इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे। ऐं तव्हां त माशाल्लाह मंजिल डायरेक्टर आहियो ऐं PTV खां तव्हांजो स्टार्ट आहे। अल्लाह साईं तव्हांखे तमामु घणी इज़त ॾिनी आहे। मुंहिंजी कामयाबी में मूंखां वधीक तूं पुराणो आहीं। तव्हांजो वक़्तु आहे मां एक्टर जे हवाले सां मां दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़फ़र जिस्कानी जो वालिद साहिबु मुश्ताक जिस्कानी सीनियर आर्टिस्ट हे उन जो फर्ज़ंद आहे ऐं हे PTV में तॾहिं आयो जॾहिं इलाही आर्टिस्ट आहिनि नाले ते छा कंदा अच्छा असल जेके मूं जेतिरा आर्टिस्ट आहिनि जेके मुंहिंजा मतिलबु दोस्त आहिनि मूंखे वॾा जेके आहिनि उहे त जेके सम्झंदा आहिनि त ज़फ़र सिंध TV ते आयो आहे तॾहिं खां आयो आहे पर ईअं न आहे। सिंध TV जो स्टार्ट पाकिस्तान टेलीविज़न सेंटर खां आहे जॾहिं ज़फ़र जी उमिरि 7-8 साल हुई। बिल्कुलु मां तक़रीबन 83 खां कमु करे रहियो आहियां PTV ते ऐं PTV मुंहिंजो स्टार्ट हो ऐं इहे सिलसिला मुंहिंजा हलंदा रहिया। पोइ ही चैनल आया सिंध TV, KTN, मेहरान, धरती, आवाज़ इहे सभु पंहिंजा सिंधी चैनल आहिनि ऐं मां इन्हनि सभिनी चैनलनि सां प्यारु कंदो आहियां। मुंहिंजी कंहिंसां बि जेलसी न आहे। मूंखे फ़ख़ुरु थींदो आहे त असांजे सिंध में एतिरो टैलेंट आहे उहो इदारो भले कहिड़ो बि हुजे पर कमु तमामु सुठो करे रहिया आहिनि सभु। हा सुठी ॻाल्हि आहे हुजणु खपे सभु चैनल पंहिंजा ई चैनल आहिनि असांजा चैनल आहिनि बिल्कुलु। माना इहो गेटअप लहंदो कॾहिं ऐं इहो जॾहिं मुंहिंजो प्रोजेक्ट पूरो थी वेंदो तव्हां ॾिसो था न मूंखे कलर बि न आहे करिणो कोई रुसल त न आहे न रुसल न अलाह न करे इहे मूं कमु छॾे ॾिना त केरु मूंसां रुसे या मां कंहिंखां रुसां। इलाही मां तक़रीबन 2-2.5 सालनि खां ॾिठो आहे त ज़फ़र जिस्कानी जो को स्कैंडल न आहे ठहियो। अलाह न कंदो छो त मां पंहिंजी वाइफ सां तमामु घणो प्यारु कंदो आहियां। मां तव्हांखे खुली तबियत में ऐं खुले लफ़्ज़नि में ॿुधाए छॾियां त जेकी मुंहिंजी वाइफ आहे मुंहिंजे मामे जी धीउ आहे ऐं चवंदा आहिनि त देरि आहे दुरुस्त आहे त पंहिंजा ई हूंदा आहिनि ऐं मूंखे पंहिंजी वाइफ खां बहितर मतिलबु नथो लॻे केरु बि ऐं अलाह साईं सभिनि खे पंहिंजी ज़ाल मुड़ुसनि सां गॾु ख़ुशि रखे। मां इहो नथो चाहियां सभिनि जो पंहिंजो प्यारु आहे पर मां हिन शादी खां पोइ जेको आहे मां सच में ॿुधायांव मतिलबु मुंहिंजो माइंड हटी वियो आहे। सभु मुंहिंजूं माऊं भेणूं आहिनि मां मथे ते हथु रखी पोइ कमु कंदो आहियां। दोस्तों हाणे ज़फ़र जिस्कानी ते शक करण जी ज़रूरत न आहे ऐं ज़फ़र जिस्कानी वाकई 2 सालनि खां त मां बि ॾिसां मुंहिंजो क्लोज़ में क्लोज़ मुंहिंजो ई दोस्त आहे मूंखे हिन सभु ॻाल्हियुनि जी ख़बर आहे त 2 सालनि 2.5 सालनि खां सफ़ा सिधो लॻो पियो आहे ऐं पंहिंजे घर सां सचो आहे पंहिंजे घर टाइम पियो ॾिए ऐं पंहिंजे कम सां कमु पियो रखे। बिल्कुलु मां पंहिंजो कमु खां घर ऐं कॾहिं मुंहिंजो दिलि चवंदो आहे तव्हां सां मिलण लाइ त मां तव्हां ॾे अची वेंदो आहियां। बाक़ी मुंहिंजी नॉट गैदरिंग न को मां कंहिंजी दावत में वेंदो आहियां न को मां कंहिंजी दावतूं खाईंदो आहियां। अक्सर मुंहिंजा दोस्त आहिनि या मोहबत पर तूं खाइण जहिड़ो आहे बि न मां ॾिठो तूं मानी बि एतिरी न खाईंदो आहीं यार। मां जीअण लाइ मानी खाईंदो आहियां ऐं माण्हू खाइण लाइ जीअंदा आहिनि। इन ॻाल्हि खे हिते था ख़तमु कयो खाइण लाइ जीअंदा आहिनि सही आहे। ओके थैंक यू। ज़फ़र जिस्कानी अंदरि अञा न ॾिठो आहे असांजो शोरूम अब अंदरि ॾिठो अथई अस्सलाम वालेकुम। अंदरि शोरूम ॾिठो अथई माशाल्लाह तमामु ज़बरदस्त इमरान तमामु घणी मुबारक इमरान भाई तव्हांखे हा न ऐं माशाल्लाह तमामु प्यारो यार हीअ त सभिनि खां हटियल आहे। हा हुन खां हे भलो आहे तमामु हटियल लुक आहे। मूंखे तव्हांजी शर्त जेकी आहे उहा तमामु प्यारी लॻी माशाल्लाह सां ऐं अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। ऐं हिकिड़ी ॿी शइ जेका तोखे मूंखे हमेशा शीशो और इमरान भाई आज शीशे में भी आ गया हाँ सो ब्यूटीफुल माशाल्लाह तमामु सुठो अलाह साईं तव्हांखे अञा कामयाबु करे परवरदिगार। मूंखे तमामु घणी ख़ुशी थी छो त इमरान भाई तव्हां महिनती माण्हू आहियो यार हक़ीक़त इहा आहे। अंदरि ॾिसो मां तव्हांजूं महिनतूं ॾिठियूं आहिनि ऐं माशाल्लाह अब ऐं अंदरि केबिन अथई खज़ाने वारो जेको कमु आहे न पैसनि वारो ॾेढ वठण वारो अच्छा उहो पाण हिते कंदा आहियूं। हा हूअं त न ॿुधाए पियो आहे ठीकु आहे न थोरो एडिट करे हलिजे। अच्छा हीउ टिकटॉक माना माहौल टिकटॉक जो बि माहौल ज़बरदस्त ऑफिस माशाल्लाह तमामु ज़बरदस्त इहा अलॻि जॻह आहे वाह हुन खां पर्सनल माना जेके तव्हांजी डीलिंग वीलिंग आहे उहा हिते थींदी आहे ॿाहिरि वरी बवाल ठीकु आहे गाॾी जो जेको सिलसिलो आहे उहो हुते पैसनि जो हिते तमामु ज़बरदस्त ऐं ब्यूटीफुल यार अलाह साईं तव्हांखे अञा तरक़ी ॾे
पसंद आयो माना हिते असां पंहिंजी मश्किरियूं टिकटॉक इहो सभु ठाहे था करे था सघूं सघूं। इहो अलॻि पंहिंजो हिकिड़ो आहे बिल्कुलु। ऐं तमामु सुठो माहौल आहे राबियो सिटी जो चहल पहल आहे अचण वञण हा माण्हू रौनक माना हितां बि असां ॾिसूं था न त ॿाहिरि रौनक लॻी पई आहे ऐं हीअ ऑफिस ज़फ़र खां वॾी बि आहे तमामु सुठी ख़ूबसूरत अंदाज़ सां ठाही अथई हा। सो ब्यूटीफुल यार ऑफिसूं चवंदो अहिड़ियूं हुजनि जेको माण्हू वेठो हुजे त बोर न थिए जीअं पंहिंजे घर जो ड्राइंग रूम हूंदो आहे न त ऑफिस बि अहिड़ी हुजे अक्सर हुजे जीअं माण्हू पंहिंजे घर खे सजाईंदो आहे न ऐं तव्हांजी त हमेशह कोशिशि हूंदी तव्हां माइंड तव्हांजो असल में मीडिया जो जेको माण्हू हूंदो आहे न उहो ईअं ई रहणु चवंदो जीअं तूं चए थो ईअं बिल्कुलु, रहंदो बिल्कुलु। मां वरी इहो बि सोचियो त यार हो त मां शोरूम सेट कयो पर उन खां हाणे जेको कयूं था त उहो थोरो वधीक हुजे उन हवाले सां अञा माशाल्लाह अल्लाह साईं तव्हांखे वधाईंदो अञा कमु पंहिंजो घणो हलंदो त हुन खां पोइ अञा वॾो कंदासीं बसि इहो आहे त तूं हलाए कॾहिं थो अची वञे इंशाल्लाह आउं तमामु जल्द वेहण वारो आहियां जंहिंमहिल वेहण ते त पोइ इहा कुर्सी हितां खणी हा। ऐं पाण हिते ॿ कंदासीं हा सही 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 आहे न बराबर में बराबरि ॿ कंदासीं ऐं पोइ वरी जेको तूं चवंदे हुकुम आहे न भाई ब्यूटीफुल हा न ब्यूटीफुल अल्लाह साईं अञा तव्हांखे वधाए माशाल्लाह ज़बरदस्त माना वणी न ॻाल्हि हा, तमामु हाणे सुठी पाण लॻी। चांहि पियूं हा चांहि त पाण पहिरीं पी थी हुई ॿी था पियूं जिते पीअंदा उते पियूं हा हलो ॿाहिरि हली ओके पियो। ओके दोस्तो ज़फ़र जिसकानी वेठल आहे हे ॾिसोसि था ज़फ़र जिसकानी वेठल आहे कुझु दोस्त वेठल अथसि साईं अस्सलाम वालेकुम साईं हे भला जेको तव्हांजे साम्हूं वेठो आहे सुञाणियो था या सुञाणियोसि था ज़रूरु सुञाणींदो हूंदो हा हा भला नालो छा अथसि तव्हां ॿुधायो त मां ॿुधायां न हिन माण्हू जो नालो छा हिन माण्हू नालो ॿुधायो ज़फ़र जिसकानी ज़फ़र जिसकानी तव्हां हिन गेटअप में बि हिनखे सुञाणियव हा सुञातो मां कहिड़े ड्रामे में ॾिठो अथवसि मां हिनखे इलाही ड्रामा में ॾिठो आहे हा इलाही ड्रामा एक्टर कीअं आहे एक्टर माशाल्लाह मूंखे वणंदो आहे सच पुछंदा आहे हा ख़ुदा गवाह ड्रामनि में वणंदो अथव साम्हूं वणेव थो साम्हूं बि प्यारो माण्हू आहे हे त हिन महिल त बुछड़ो लॻो पियो अथव ॾिसो, सूरत न सीरत जी ॻाल्हि हले न साईं साईं हा। तव्हांखे एक्टर वणंदो आहे न एक्टर बि पर्सनैलिटी बि माशाल्लाह हा। ॾाढी मूंखे वणंदी आहे तव्हांजो नालो छा आहे साईं सलाउद्दीन शेख साईं किथां जाओ खैरपुर खैरपुर मीरज वन भाई सभु ॻोठिया अथई हा उहे वाह माशाल्लाह पुराणा तमामु सुठो शख्सियत जो मालिक आहे चांहि पीअंदे? दोस्त आहे न बिस्मिल्लाह छा पीअंदे साईं इहो ॿुधायो त हे खिलियो छो ज़फ़र खिलियो छो हिन ॻाल्हि ते छा पीअंदो चयोसि साईं मां को ग़लति चयो न तव्हां चयो बाबा मां साईं बोतल पीअंदे साईं जॾहिं पीअंदासीं ओॾी महिल पुछंदा हले कसम दी खुदा सही ॿुधायो छा पीअंदे कजो ना छा पीअंदे सही ॿुधायो सही ॿुधायो। चांहि पीअंदे छा जी चांहि पीअंदे खीर जी छा जी खीर दूध 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 खीर जी खीर जी चांहि पीआरियूं साईं हा साईं बसि असां वटि कचहरी पोइ करे ॻाल्हि असां को पुछंदे विकिरी वई हे साईं तव्हां को चढ़ियल आहे तव्हां त चांहि जो बि न पुछियुसि न पुछो भाईजान पुछो पुछो न साईं चए त मूंखे विसरी वियो साईं न मां जूस लाइ पुछो चांहि लाइ न हा पुछो है मूंखां जूस लाइ पुछी न हा करे न भागा न ये मोहब्बत है जी ऐं तव्हांखे ख़बर आहे मां घटि खाईंदो आहियां घटि पीअंदो आहियां हा, इहा ॻाल्हि त आहे इहा हक़ीक़त आहे गाॾी चओ पिया गाॾी वरिती आहे अल्टो हा साईं किथे आहे गाॾी बीठी आहे साम्हूं आया दोस्तो हे 2007 जी अल्टो आहे ऐं मथां दोस्त चए थो त शावर थियल आहे अंदरों सॼी जेन्युइन गाॾी आहे मथां शावर ई आहे पर मूंखे गाॾी सुठी थी लॻे कड़क थी लॻे हे गाॾी अथव हाणे पुछूं था त पैसनि घणे में वरिती अथई मतिलबु ॿाहिरों शावर आहे अंदरों जेन्युइन आहे गाॾी सॼी ॾिसूं था छा घणा पैसा थो चए इमरान भाई मुंहिंजे जेकी आल्टो जेकी मां तव्हां खां वरिती मां भाईजान खे चवां त मां समूरी सिंध घुमियो आहियां हुन ते हा बिल्कुलु बिल्कुलु हा बिल्कुलु किॾा किॾा कोन वियो आहियां पुछी न उन अल्टो ते असां बि वियासीं थर बि वियासीं सन बि वियासीं सन अलाए काॾे काॾे वियासीं साईं तव्हां घणे वरिती आहे गाॾी मां साईं 6,40,000 में वरिती आहे 6,40,000 हा 2007 मॉडल आहे 642 वठो भला बसि तव्हां सां लेखो कोन्हे तव्हां जेके ॾींदो तव्हां वठंदा अखियूं मुटे तव्हां सां भाइरी आहे न को बस तो दोस्तों अॼु ज़फ़र जिस्तानी सां तमामु भली कचहरी थी ऐं ॾाढो मज़ो आयो मौसम ॾाढी भली हुई सो दोस्तनि सां मुलाक़ात थी माना ज़फ़र जिस्तानी सां ॾाढो मज़ो आयो ऐं हींअर जेको टाइम थियो आहे उहो असांजो एडिटिंग जो टाइम थी वियो आहे ऐं हींअर असां एडिट कंदासीं वरी सुबुह जो ब्लॉग तव्हांखे मिलंदो इनशाला तव्हांखे ज़रूरु ॾिसो जेकॾहिं एस ताईं अची वियो मतिलबु मूंखे ॾिसो था ऐं सब्सक्राइब ज़रूरु करो जेसिताईं पाण था अल्लाह हाफ़िज़ I'm so happy.